बुलेटिन के अॻिते वधाईंदे ख़बर ॾियूं KPKG अवाम जी अफ़गान बहादुरनि जी वापसी लाइ वफ़ाक़ सरकार जी हिमायत कई आहे। KPKG अवाम पारां गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि जी नेकाली वारे हुकूमती फ़ैसिले जी साराह कई आहे। जेतिरा बि गैर क़ानूनी अफ़गानी बहादुर आहिनि उन्हनि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे, KPKG अवाम जो इहो चवणु आहे। संदसि वधीक चवणु आहे त गैर क़ानूनी तरसियल अफ़गाननि खे मुल्क नेकाली ॾियण वारो हुकूमत जो फ़ैसिलो साराह जोॻो आहे। असां 40 सालनि खां अफ़गाननि जी महिमान नवाज़ी कई आहे, पर संदसि परॾेही वज़ीर भारत खां मदद घुरे थो। समूरनि ॾोहनि में अफ़गानी मुलविस आहिनि, ख़ैर नेकाली ॾिनी वञे। ख़बर ॾियूं पिया KPKG अवाम जी अफ़गान बहादुरनि जी वापसी लाइ वफ़ाक़ी सरकार जी हिमायत कई आहे। KPKG अवाम पारां गैर क़ानूनी तौर तरसियल अफ़गाननि जी नेकाली वारे हुकूमती फ़ैसिले जी साराह कई आहे। जेतिरा बि गैर क़ानूनी अफ़गानी बहादुर आहिनि उन्हनि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे, KPKG अवाम जो इहो चवणु आहे। संदसि वधीक चवणु आहे त गैर क़ानूनी तरसियल अफ़गाननि खे मुल्क नेकाली ॾियण जो वारो फ़ैसिलो हुकूमत जो साराह जोॻो आहे। असां 40 सालनि खां अफ़गाननि जी महिमान नवाज़ी कई आहे, पर संदन परॾेही वज़ीर भारत खां मदद घुरे थो। समूरनि ॾोहनि में अफ़गानी मुलविस आहिनि, ख़ैर नेकाली ॾिनी वञे।